टक्कर आख़िर टरना आहिनि, शाह जी धरती तोसां मुंहिंजा लिखियल मरणा पढ़ना आहिनि। तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां असांजे वाइस चेयरमैन सजाद। 10 मार्च असांजी जदोजहद आई ऐं मार्च में बाग़ी माण्हू पैदा थींदा आहिनि, सरकश माण्हू पैदा थींदा आहिनि ऐं अॼु 10 मार्च ते असांजो सरवाण असांजो चेयरमैन हाजी अब्दुर्रज़ाक मेमन पैदा थियो। तारीख़ में फ़र्द ॼमंदा आहिनि, तारीख़ में फ़र्द जो किरदारु हूंदो आहे, छो त फ़र्द रुॻो ॼमणु न आहे पर उन जी हिस्ट्री आहे, उन जी तारीख़ आहे। त उन माण्हूअ पंहिंजे ॼमण सां पंहिंजे तरीक़े सां हिन समाज खे छा ॾिनो, हिन समाज में कहिड़ी मूवमेंट आंदई। दुनिया में हज़ारे माण्हू आया आहिनि पर उन्हनि माण्हुनि खे यादि कयो वेंदो आहे जंहिंजो किरदारु हूंदो आहे, जंहिंजी जदोजहद हूंदी आहे। न त हज़ारे मुक़ाम भरिया पिया आहिनि, असीं कॾहिं पंहिंजे वॾनि ते बि कुल पढ़णु कोन विया आहियूं, पर उन्हनि माण्हुनि खे यादि कंदा आहियूं जंहिंजो हिस्ट्रीअ में रोल हूंदो आहे। उन करे हीउ अहिड़ो माण्हू पैदा थियो आहे जंहिं ताग़ूती क़ुवतुनि खे ललकारियो, उन्हनि सां मुक़ाबिलो कयो ऐं सीनूं सुपर करे ॿुधाई त आॾो टकर टर मतां रोह रतियूं थी। उन करे इन माण्हूअ जो जनमु थियो आहे। अॼु उन माण्हूअ जी सालगिरह आहे ऐं ख़ुशीअ जो ॾींहुं आहे जो हिकिड़ो माण्हू जेको काफ़ी अरसे खां तबियत बि नासाज़ आहे, तबियत बि हुनखे साथ नथी ॾे, पर पंहिंजे बिरादर, पंहिंजे माण्हुनि, पंहिंजनि मौसलनि जी छिक ऐं उन्हनि जी जेका तड़प आहे उहा अॼु बीमारी जे हालत में बि हुनखे हिते वठी आई आहे। उन करे असांखे उन्हनि माण्हुनि जो क़दुरु करणु खपे, छो त सिंधी क़ौम जी रवायत रही आहे त जीअरे सां झेड़ो मोए ते मेड़ो, इहा असांजी तारीख़ आहे। हाणे असांखे तारीख़ चेंज करणी पवंदी, तारीख़ जा वर्क नए सिर लिखणा पवंदा। 10 मार्च किंजर ते असांजो कन्वेंशन थियो, असांजी नई बॉडी आई, उन में असां नवां वचन ऐं वाइदा कया हुआ त असीं पंहिंजे बिरादरीअ खे ऑर्गनाइज़ कंदासीं, मुनज़िम कंदासीं ऐं सिंध जे माण्हुनि जे हवाले सां सिंध जे माण्हुनि जो उत्साह ऐं सिंध जे माण्हुनि जो भरजलो बणिबासीं। असां उन ते केतिरो अमल कयो आहे, असांजी तंज़ीम केतिरो अॻिते वधी आहे, पंहिंजो एहतिसाब करणु तमामु लाज़मी आहे। हाजी साहब बीमार थियो, हाजी साहब जी तबियत नासाज़ थी, ॼण असां सभिनी ते कूमा अची वई। फ़र्द जो किरदारु त ॾिसो न, त फ़र्द जो किरदारु कहिड़ो, हिकिड़ो फ़र्द जॾहिं तव्हां सां एक्टिव हो त तव्हां मूवमेंट में हो, तव्हां जदोजहद में हो, पर हिकिड़ो माण्हू जॾहिं बीमार थिए थो, आइसोलेशन में वञे थो त सभु माण्हू कूमा में था हलिया वञे। उन करे जॾहिं तव्हां इदारनि खे, सिस्टम खे मज़बूत न कंदो, सही सिमत में अॻिते न वधंदो त पोइ फ़र्द जॾहिं ईअं आस्ते आस्ते वेहंदा त तंज़ीमूं वेही वेंदियूं। उन करे ज़रूरत इन शइ जी आहे त असीं सिंध में मुनिताद खे दुॿो न बनायूं पर सिंध में मुनिताद खे दरिया बनायूं, जो सिंध में मुनिताद सिंध जे माण्हुनि जे सलामतीअ जो ज़ामिन बणिजे। ऐं असां उन लाइ अॻु पर्ज़ कयो हो त असां जो मंशूर आहे, असांजो प्रोग्राम आहे त असां फाइनेंशियल पूल जे हवाले सां हिकिड़ो फाइनेंशियल पूल ठाहियूं। अॼु ॾींहं ताईं असां, छो त हुकुमरानी तंज़ीम पैसे ते हलंदी आहे ऐं पैसो न हुजे त उहा तंज़ीम कीअं हलंदी, ऐं ज़ाहिरी आहे त उन लाइ असांजे सभिनी दोस्तनि, सरहदीअ वारनि दोस्तनि, दुनिया में तव्हां ॾिसो चैरिटी कीअं थी थिए, दुनिया में जेके बि सरहदीअ वारा माण्हू आहिनि उहे पंहिंजे मिल्कियत जो 3 हिसो ख़िदमत ख़ुदा ते ख़र्चु कंदा आहिनि। असांजा हाकिम छा कंदा आहिनि, इस्पतालनि जी दवा खाई वेंदा आहिनि, मिसकीननि जी एजुकेशन जा पैसा खाई वेंदा आहिनि, मिसकीननि जी ज़कात खाई वेंदा आहिनि। उन करे मेमण हिन धरतीअ जो, हिन ख़मीर जो वारस आहे, छो त असीं उन मोहन जे दड़े जी पैदावार आहियूं। अॼु हीअ असांजी अधी
मोहन जे दड़े जी पैदावार वेठी आहे जेका मोहन जे दड़े सां तालुक़ थिए मोहन जो दड़ो सिंध जी दुनिया में 3 तहज़ीबुनि जनम वरितो आहे हिकिड़ो सिंध आहे जेको मोहन जो दड़ो उन जी तहज़ीब आहे ॿियो मिस्र आहे उन जा अहराम आहिनि टियों चाइना आहे जेका उन जी दीवार आहे पर अहराम हाकमनि ठहिराया दीवारे चीन उते जे हाकमनि ठहिराई पर मोहन जो दड़ो असांजे माण्हुनि ठाहियो असांजे तहज़ीब असांजे तमंदुनि जी निशानी उन करे असीं जॾहिं हेॾी शाहूकार तहज़ीब जा वारस हुजूं ऐं अॼु सिंध जी छा सूरत हाल आहे त कुल्हे फाट में कंजरो मथो उघाड़ो भेनर कुॼाड़ो बुरे हिन बंबोर में छा हालत थी आहे असांजे गभरू नौजवाननि खे वठी ऐं ईअं मारे था छॾी असांजे नियाणियुनि सां इज़त दर्दगी थी थिए सूफ़ी जेको असांजो सिंध जो आवाज़ हो त असीं सिंध जा सूफ़ियनि लतीफ़ जा पोइ लॻनि अॼु असांजे उन सूफ़ीअज़म जे मुंहं ते कारां जो टिको मिलियो पियो वञे उन लाइ तव्हांखे पंहिंजूं सिफ़ूं मज़बूत करणियूं पवंदियूं वाइस छो त मेमुण इतिहाद फलाही तंज़ीम आहे बिरादरी जी तंज़ीम आहे पर दरिया खां सवाइ जीअं मच्छी ज़िंदा नथी रही सघे तीअं असीं सिंधी क़ौम खां सवाइ ज़िंदा नथा रही सघूं सिंध जो पाणी बंदि थींदो सिंध जे आयल ऐं वेल ते गैस थी ते ठक धारा लॻंदा सिंध जे गभरू नौजवाननि खे मारियो वेंदो कराचीअ में ईअं माण्हुनि खे तड़पायो वेंदो छा तव्हीं माठ करे वेंदो छो त तव्हीं उन नस्ल सां वास्तो था रखो जेको तव्हां हिन धरतीअ जा वारस आहियो ऐं ईअं माण्हुनि तव्हांजा धारिया माण्हू अॼु असांजो धारियो माण्हू असांजे डोमिसाइलनि ते नौकिरी थो करे असांजो बच्चो आहे प्रेस क्लब ते उन्हनि ते रुले थो उन करे ही सॼो समाज करप्ट थी वियो आहे डरकाज़नी थी वियो आहे उनखे टोड़ण लाइ तव्हांखे वाइस पैदा करणो पवंदो हिकिड़ो त तव्हां पाण खे बिरादरीअ खे मुनज़म कयो मेमणनि जी हिकिड़ी लिमिटेड कंपनी ठाहियो जंहिंमें सभु वापारी हुजनि पैसे वारा हुजनि उहे ठाहे स्टॉक एक्सचेंज में शेयर कयो पंहिंजे नौजवाननि लाइ रोज़गार जा पैदा कयो ॿियो त नंढियूं नंढियूं काटेजिस फैक्ट्रियूं हणो उन में जेके दोस्त असांजे सरहंदीअ वारा आहिनि हर ज़िले में असीं गॾाए उन्हनि जी टीम ठाहियूं काटेजिस जूं फैक्ट्रियूं हणो नंढियूं फैक्ट्रियूं ॾियो पंहिंजे माण्हुनि खे रोज़गार ॾियो टेक्निकल तइलीम ॾियारियो पंहिंजे नौजवाननि खे अॼु असांजे हर प्रोग्राम में असांजे में 2 न्याणियूं अचियूं अधु आबादी औरतुनि जी आहे ऐं औरतुनि खां सवाइ इनकलाब न ईंदो लतीफ़ चयो आहे मर मरी ऐं रोई जीअरो मकांद गजनि वॾा पलांद जीअनि थोरा ॾींहं औरत लतीफ़ जी सूरमी आहे हुबल वतनीअ जी अलामत आहे जदोजहद जी अलामत आहे उहा मारीअ जे रूप में हुजे ससीअ जे रूप में हुजे या सुहिणीअ जे रूप में हुजे जे तूं कल्ह मुईअ त कल्ह ई गॾी पीढ़ीअ खे कॾहिं कान सुई का सॼी गॾी सघे चाहियूं था त समाज में चई ॼाणियूं ऐं चऊं था थिए असांखे कुझु न उन करे तव्हांखे पंहिंजा इदारा ठाहिणा पवंदा असां अॻी सेंट्रल कमेटीअ में दोस्तनि खे ज़िम्मेवारियूं ॾिनियूं ही मर्कज़ी दोस्त वेठा आहिनि अबा साईं खमीसो ख़ान ऐं सजाद इमदाद साहब असांजे ऑफिसरनि सां राब्ता कंदा त जीअं सुभाणे असीं उन्हनि माण्हुनि जी मदद करे सघूं अॼु ॾींहं ताईं हिननि कंहिंसां राब्तो कयो आहे न कयो मूंखे ख़बर कान्हे ईअं असां कमेटियूं ठाहियूं ईअं जेकॾहिं असां प्लानिंग कंदासीं त असीं अॻिते वधंदासीं बाक़ी प्लानिंग न कंदासीं त अॻिते कोन वधंदासीं सॼी ॻाल्हि हिकमत अमलीअ जी आहे सॼी ॻाल्हि प्लानिंग जी आहे सॼी ॻाल्हि मनसूबाबंदीअ जी आहे ऐं उहा मनसूबाबंदी तव्हांखे करणी पवंदी सोच वीचार करणी पवंदी त जीअं असीं सही डायरेक्शन में हिन सोसाइटीअ खे हिन समाज खे हिन पंहिंजे माण्हुनि खे उत्साह ॾेई वञूं उन लाइ तंज़ीम साज़ी जीअं बनी हूंदी आहे जेकॾहिं बनीअ खे पाणी न ॾींदो त उहा ॿिज ॾींदी छा उहा फसल ॾींदी छा उहे वण ई सुकी वेंदा न ईअं तंज़ीम जेका आहे उहा राब्ते सां आहे तव्हांजो राब्तो हूंदो तव्हांजो कम्युनिकेशन हूंदो तव्हांजी मोहबत वधंदी तव्हांजो प्यारु वधंदो ऐं तव्हांजा इश्यूज़ थींदा मसइला थींदा तव्हां सां गॾु बीहंदव ऐं कराची खां कश्मीर ताईं जॾहिं तव्हां उथी बीहंदव त केरु तव्हांखे हथु विझंदो ऐं उनजो मिसाल आहे कंबर में दोस्त वेठो आहे
उते कंबर जे दोस्तनि सां मसालो थियो, हाजी अब्दुल रज़ाक हिननि जे सरदार सुल्तान चांडियो जेको हींअर सरदार चांडियो उनखे चई। उते जॾहिं ग़लति फ़ैसिलो थियो हिन उनखे कंटेंस कयो ऐं उते सरदार वटि त ईअं आहे जो पनुम कोन चुरंदो आहे त हिकिड़े माण्हू जेको तव्हांजो आहे जेको तव्हांजी अॻुवाणी करे थो हुन में डेर आहे, छो त जंहिं लीडर में फ़ैसिले जी क़ुवत न आहे, हिमत न आहे, उनखे लीडर थियण को बि हक़ कोन्हे। लीडर हमेशह उहो थींदो आहे जीअं शमा हूंदी आहे, शमा जली वेंदी आहे पर ॿियनि खे रोशनी मिलंदी आहे। वण हूंदो आहे, वण सर्दियूं सहंदो आहे, गर्मियूं सहंदो आहे, छिपड़ सहंदो आहे, धूणा सहंदो आहे, पर जेको हुनजे हेठां वेंदो आहे उनखे छांव ॾींदो आहे। इन करे हीअ सॼी तंज़ीम असांजी जीअं असांजी हेॾी माउ हूंदी आहे न ऐं माउ जा बच्चा हूंदा आहिनि, हीअ तंज़ीम पंहिंजी आहे, पंहिंजे बच्चनि जी आहे, पंहिंजे बच्चनि जो मुस्तक़बिल हिन तंज़ीम सां लाॻापियल आहे। छो त हर माण्हू मेमण खे आइसोलेट करण जे चकर में असांजी का नस्ल परस्ती तरफ़ न आहियूं, पर असां पंहिंजे बिरादरीअ खे पंहिंजे माण्हुनि खे सेक्यूअर ज़रूरु कयूं। उन लाइ हिकमत अमली प्लानिंग सॼियूं शयूं कयूं ऐं इहे चंद गुज़ारिशूं हुयूं जेके मूंखे पंहिंजे लीडरनि खे बि करियूं, तव्हांखे बि करियूं। छो त हर माण्हू पंहिंजे हिसे जो कमु कंदो, मर्कज़ पंहिंजे हिसे जो कमु कंदो, ज़िलो पंहिंजे हिसे जो कमु कंदो, यूनिट पंहिंजे हिसे जो कमु कंदो, तॾहिं असीं कंहिं नतीजे ते पहुचंदासीं। न त हर को ॿिए ते आङुर खणंदो, हर को ॿिए मां तीर ऐं तबरा हणंदो त पोइ कमु न हलंदो। उन करे असां सही सिफ़बंदी तरफ़ वञूं। असां तंज़ीम साज़ीअ जेका तमामु जुमूद जो शिकार आहे हाजीअ जे हिन आइसोलेशन ऐं बीमारी खां पोइ, उनखे वरी अला हाजीअ खे सिहत ॾिनी आहे, हाणे उनखे तंज़ीम खे वरी उन आइसोलेशन मां कढी हिन जिदत जे तरफ़ वठी वञूं। छो त मूंखे तॾहिं अहसासु थियो जॾहिं ही दोस्त जेको मज़ार मेमण जे हवाले सां फ़ैसिले लाइ असां वटि उते भाऊ सजाद जे बंगले ते थारूशा में आया, असां हुननि सां ॻाल्हाए कोन पिया सघूं, हू फ़ैसिले में असां अहिड़ो फासाइनि पिया। पोइ नेठि हुननि खे टेक्निकल नमूने सां चयो हाजी तबियत सही कान्हे, हाजी सही थींदो पोइ फ़ैसिलो थींदो। अहसासु थींदो माण्हूअ खे त माण्हूअ जो क़द छा आहे, माण्हूअ जी अहमियत छा आहे, माण्हूअ जी अफ़ादत छा आहे। उन करे हर माण्हूअ जो क़दुरु करणु खपे, हर माण्हूअ खे मोहबत ॾियणु खपे, ही नफ़रत जा तीर ख़तमु थियणु खपनि। असांखे हीअ तंज़ीम खे, छो त तंज़ीम जी सही प्लानिंग ई असांजे अॻिते वधंदी। असांजी यूथ जेका आहे उहा बि कमज़ोर आहे, असांजी लायर बि कमज़ोर आहे। हाणे जीअं जीअं ज़िला फाल थींदा असां हाजी साहिब खे बि रिक्वेस्ट कंदासीं त जल्दी CSE जो इजलास सॾे उन में मनसूबाबंदी कयूं, फिनेंशियल पूल जे हवाले सां, टेक्निकल तइलीम जे हवाले सां, या असां जेको चयो त लाइब्रेरियूं, छो त जीअं कुझु इलाइक़नि में ख़ैराती अस्पतालूं जीअं हाजी साहिब जेका मटियारी जे अंदरि थिए पई, एम्बुलेंस सर्विस शुरू थी आहे, ईअं छो त असां सियासी पार्टी त कोन्हे, समाजी तंज़ीम आहियूं, फलाही इदारा खोलियूं। एधी हिकिड़ो छा हिकिड़े माण्हू कमु कयो, सॼी दुनिया में उत्साह पैदा करे वियो, लाशा खणंदो, पर तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं मोह थिए, जॾहिं हिन दुनिया में प्यालो थिए कई त हू ॿिनि वॻनि में हिकिड़े बूट में ऐं आख़िर में पंहिंजा अखियूं जेके उहे बि डोनेट करे ॾेई वियो। छा क़ुर्बानीअ जो मादो आहे, त उन लाइ क़ुर्बानी एॾी करणु खपे, दिलि ऐं जिगर एॾो वसी हुजणु खपे, ज़हन कुशादा हुजणु खपनि। जेकॾहिं ज़हन नंढड़ा हूंदा, ज़हन कुशादा न हूंदा, असीं कंहिंजे तनक़ीद ते कंहिं ते शइ ते यकदमि चढ़ंदासीं त असीं अॻिते सफ़र न करे सघंदासीं। हीअ ज़ालिम दुनिया आहे, हिन में तव्हांखे अकुल सां, ॾाहप सां, टेक्निक सां पंहिंजा फ़ैसिला करणा पवंदा। इन करे मेमण ताज पहिरें नंबर ते त हिकिड़ो त सॼी सिंध में जेको हुनजो तारफ़ ऐं फेज़ आहे। असां में वीकनेसियूं कहिड़ियूं आहिनि, वीकनेस इहा त असांजो तंज़ीमी ढांचो थोरो कमज़ोर आहे, असां वटि पैसो कोन्हे, उन लाइ पैसो भला हिकिड़ो माण्हू हलाए सघंदो या जॾहिं सभु फुड़ी फुड़ी तला कंदासीं। ऐं आऊं इहो दावा सां थो चवां, मेंबरशिप फार्म हिन वारे असीं ठहिराए हर ज़िले खे पाबंद कंदासीं, तो मेंबरशिप करे उनजी फ़ी 50 रुपया रखो, बाक़ी जेको दोस्त ॾेई सघे थो रज़ा करणु, ईअं असीं पंहिंजे अकाउंट में जॾहिं असीं करोड़नि केतिरा तव्हांखे ख़बर आहे त केतिरा मेमणनि, 90 लख मेमणनि सॼी सिंध में रुपयो कनि, तव्हांजा अलाए केतिरा किरोड़ थियनि, उन मां त पाण माण्हुनि जी मदद करे सघूं। हाला पुराणा में रुगो सिविल सोसाइटी ठही आहे,
हुनने हिकिड़ो रुगो फेसबुक ते बयान था छॾींदा बा हिन फलाणे माण्हूअ खे कैंसर आहे मतिलबु पैसा अची वञनि इन करे ॾियण जो जज़्बो धारबो छो त असां सदाई जेके आहियूं उहे ख़िदमत जे जज़्बे सां आहियूं हीअ असां वटि वली भाई ये अस्पतालूं गिदुअ जी अस्पताल अॻे माण्हू हुआ जेके कमु करे ऐं अॼु कनि पिया उन करे उन रवायत खे जारी रखंदे असीं पंहिंजे तंज़ीमी स्ट्रक्चर छो त जेतिरी तंज़ीम अप थींदी जेतिरी तंज़ीम मुनज़िम थींदी ओतिरो तव्हांजो वॉइस तव्हांजो आवाज़ु मुनज़िम थींदो ही सभु सियासी क़ुवतूं अॼु ही जेको सियासी क़ुवतुनि ढांचो हींअर टेकुन कयल गवर्नमेंट ॿियूं टियूं सभु रिंगट पिया हलनि जॾहिं तव्हां मुनज़िम थींदो जॾहिं सॼी सिंध मां आवाज़ु ईंदो इहे साॻा हाकिम साॻा ऑफिसर ऐं उते जेके चूंडियल मेंबर आहिनि जेके असेंबली मां बीहनि था इहे हाजी साहिब फ़ोनूं कंदा अदा टंडे मोहम्मद वारनि खे त फ़ोन कर मूंखे वोट कर अबा गोलार्ची वारनि खे त फ़ोन कर जॾहिं तव्हां ताक़त ॾेखारींदो त असांजो सरवाण हिकु आहे असां गॾु आहियूं त तव्हांखे इज़त ऐं अहमियत मिलंदी तव्हांखे नौकरियूं मिलंदियूं इन करे पाण खे उन तरफ़ खणी वञो उन तरफ़ खणी वञो ताक़त जे तरफ़ खणी वञो छो त हिते ॿोली जेका आहे उहा ताक़त जे तवाज़ुन सां ॻाल्हाई थी वञे उन करे जेतिरो पंहिंजो ताक़त जो तवाज़ुन वधाईंदो ओतिरो तंज़ीम मज़बूत थींदी लीडरशिप मज़बूत थींदी त तई मज़बूत थींदो हाणे आउं इलाही ॻाल्हायो आहे आख़िर में हिकिड़ो शेर चई आउं पंज जॻह थो रहां तूं चओ त पुछां तूं चओ त लुछां पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां तूं कंहिं कंहिंखे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मानरूं